पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी जा बहितरीन खां बहितरीन अपडेट्स तव्हांजे साम्हूं मां रखण वारो आहियां, हिकु हिकु करे ऐं क्लियर करे ॿुधाइण वारो आहियां। वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, छो त हीअ अव्हांजो चैनल आहे, अव्हांजो पसंदीदा चैनल आहे। दोस्तों, दरअसल पंहिंजावेरी जा अचण वारा जेका एपिसोड आहिनि उहे सनसनीखेज़ इन लाइ थियण वारा आहिनि छो त हाणे सिकू ऐं जाबर वारनि जी धमकियूं हिक ॿिए खे ॾिनियूं अथनि, दुश्मनी शुरू थी वई आहे। ऐं उन हसीना खे चाकर ख़ान ॿुधाए छॾियो आहे त रावल मरी चुको आहे, हुननि जी ख़ुशी जो अंदाज़ो ई न आहे हसीना वारनि जो। अहिड़े हिसाब सां चाकर हिकिड़ी गेम खेॾे रहियो आहे दुश्मन क्लियर करण जे लाइ, दुश्मन खे वाइड़ो करे रहियो आहे, उनखे बेटंगो कां वांगुरु फसाए रहियो आहे। इहे फासी वेंदा, इहे हथीका थी वेंदा, परेशान थी वेंदा ऐं कुझु करण जी बजाय नुक़सानु करे वेंदा पंहिंजो। ऐं चाकर ख़ान खे उन टाइम जो इंतज़ारु आहे जीअं इहो अहिड़ो टाइम अचे जिते ही वाइड़ा थियनि ऐं मुंहिंजे अॻियां पंहिंजूं ग़लतियुनि जो इतराफ़ु करनि, हिक ॿिए सां विढ़नि ऐं मुखबिरी करनि हिक ॿिए जी त मां असली दुश्मन पकड़ियां। अहिड़े हिसाब सां चाकर ख़ान वॾी गेम खेॾियो आहे। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणींदे हिनखे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।